जे सोने मोहम्मद जो जमन निरालो जो जी जल आमना साण थी फरमाए त दिल बर मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में हन मां बकरियों चारण वेंदी हस सख्त गर्मी जा ॾिहाड़ा जे पासे को मां आमना गुज़र कंदी हम अरबी मोहम्मद करीम जे बरकत जे करे मां आमना जे मथों रहमत जो ककर शाम करे हलंदो हो जी जल आमना थी फरमाए तो सोनो मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आ जडे मुखे ओगराई नी त मुझे वात मु गुलाब जे गुलन जी खुशबू निकरंदी जी जल आमना थी फरमाए त अरबी मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आ मक्के जी पथरेली जमीन आ मां पंध थी कया इए पई समझा त मुझे पेरन जे हेठों पत्थर नान बलक जणू पट जा विछाणा विछाया पिया जी जल आमना थी फरमाए त दिल बर मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आ और तुनके हमल थी लो उडरे हड़ थी पवन कंहिंखे केड़ियूं ओगरायूं अचन कंहिंखे केड़ियूं ओगरायूं अचन सोनो मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आ जडे मुखे ओगराई ईंदी त मुझे वात मां खुशबू निकरंदी हुई एडे मान वारो अरबी मोहम्मद जो अम्मा थी जे मां जबलन मो गुज़रो क्या वनन वटों गुज़रो क्या मां के बिशारत मिलंदी हुई मुबारका मां के मिलंदी हूं आमना जेको तुझे पेट मुबारक में बच्चो आ जडे यो जमी पवई त इन जो नालो मोहम्मद रखजाए जे मुझे सोने मोहम्मद करीम जे नाले वठण सा समूरा चो त चपन के चुमी थी अची वने एडे मान वारो अरबी मोहम्मद करीम जे जो जमण भी चो निरालो आ और तुनके बच्चो जमंदो मौत हयाती जो झेड़ो अम्मा आमना थी चे मां के दिल पर मोहम्मद जायो जर्रे जी तकलीफ भी मां आमना के लाई सोनो मोहम्मद मां के जायो मुझे घर में दियो पियो बड़े मां दिए दे भी नजर रखम मोहम्मद मुस्तफा जे चेहरे दे भी नजर रखम मां के दिए जी रोशनाई घट नजर आई सोने मोहम्मद करीम जे चेहरे जी रोशनाई अन्या वधिक नजर आई सुभान अल्लाह दियो तो कुछ भी ना है पर दिल पर मोहम्मद करीम जे हुस्न सा समूरा चो त चोॾीअ जो चंद्र भी न पुजे शार सोचे त चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के चेहरे पे शाइयां मेरे मदनी का चेहरा साफ है चोॾीअ जो चंद्र भी जो सोने मोहम्मद करीम जे हुस्न मुबारक सां जो नथो पुजे हाणे हीअं चओ त अरबी मोहम्मद अञा सुहिणो जेको हिकु दफ़ो पियो ॾिसे चवनि पिया वरी ॾिसी वरी ॾिसूंसि वरी ॾिसी वरी ॾिसूंसि सोने मोहम्मद करीम जे दीदार मां चओ ढो ई न पियो थिए हुजूर जे दीदार करण सां चओ बुखां बि लही पियूं वञनि त उञा बि लही पियूं वञनि हसीनन जो सरदार जो आमना जो लाल जमण भी चो जो निरालो आ साईं जो जमंदे ही चो जाम हा एडा हसीन जमील जो 18,000 मखलूकात में समूरा चो सारन नबियन में
एडो कोई एडो सोनो ना है जेको चो सोनो मोहम्मद सोनो हो। वो नबी मिलो आ चो जेको हसीनन जो सरदार पर जाया हंत चो यतीम हन बाबो सैन जो चो दुनिया में अग में चो लड़े वो हुजूर जो बाबो अग में चो दुनिया में लड़े वो सैन जाया तो चो यतीमन न त यतीमन जी इज्जत जो दुनिया में केर करे हा समूरा जो यतीमन जी इज्जत आ त दिल पर मोहम्मद करीम जे करे हर कहीं जी नजर वनी सिद्धो अरबी मोहम्मद करीम दे दी पे हर को तो जे जड़ी यतीमन जो सरदार अरबी मोहम्मद करीम हो मुझो नबी था फरमान जे को यतीम जे मथे ते हथ घुमाइंदो जेतरा भी वार हथ जे हेठों आयस ओतरा अल्लाह उन जा सगीरा गुनाह माफ करे छडींदो। यतीमन जो सरदार चो अरबी मोहम्मद करीम सब ॾाढियां चो सुभान अल्लाह। दायूं वयूं बार खण जे इरादे सां हर का अमीरन जा बार वजीरन जा बार नवाबन जा बार खणी आई अम्मा हलीमा सभिनी खां पोइ देर पहुती आ दायूं थियूं चवण हलीमा दे त ख़बर देर करे आई है हर को बार अमीरन जा खणी हो हाने एकड़ो यतीम पियो थी तुझी मर्जी चेती मां आई हाँ पोइते कीअं मोटंदस इन यतीम के खणंदस मन इन यतीम जे करे अल्लाह मां हलीमा ते राज़ी थी पए। अम्मा हलीमा थी जे मां दिल पर मोहम्मद के खयो डाची मुंजी डुबुरड़ी सभिनी को मां देर पोती आ उन हुजूर से के मां खयो आ विच में विहारियो से सवारी नथी उथे नथी हले अगतों करे दिल पर मोहम्मद के विहारियो से ये सवारी उठी आ जेका अग में सारियूं वैला हूं उन को भी अग वरतो थे दायूं थियूं चवण हलीमा दे त ख़बर सवारी उहा कि न बदलाए आई चेती नजर त करे निहारियो सवारी त उहा मगर सवार मोहम्मद करीम जी बरकत सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सवारी उहा मगर सवार मोहम्मद करीम जी बरकत अम्मा हलीमा थी जे मां दिल पर मोहम्मद खणी घर आयस दुकार जो जमानो हो बकरिन जा थण सुकल हा कुखियूं भी खाली हूं दिल पर मोहम्मद करीम घर में आणींदी हुयमि बरकत त पईंदी वई पर रहमत भी मथों बरसंदी वई। वाह सोना मोहम्मद मां कुर्बान वञा तुझे शान तूं समूरा चो त मुस्तफा जो मकाम मथे आ दुनिया जे न मनींदी त असां उन्हनि खे छा कयूं उहे बदबख्तन जन रसूलुल्लाह जो क़दुर न सुञातो कमाए उहे विया चो जन मुंहिंजे हुजूर जी गुलामी कई मज़ो आ दुनिया आखिरत जी कामयाबी आ समूरा चो मुस्तफा जे गुलामी में उन सुने मोहम्मद करीम जी गुलामी किए न क्यों जंहिंजे ला कुरान तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फरमा तो जंहिंजी दिल घुरे थी तसा अल्लाह के पंजो दोस्त बनायो उनके खपे मां मुझे मोहम्मद करीम जी ताबेदारी करे त मां पंजो दोस्त भी बनायास त गुनाह भी माफ क्या ॾाढियां चओ सुभान अल्लाह। एडे मान वारो नबी चो मिलियो असां खे जंहिंजो चो ॼमण भी निरालो आ अम्मा हलीमा थी जे मां दिल पर मोहम्मद के घर में आंदुम
अल्लाह ताला जे तरफा रहमत जा ककर मांखे वसंदा नजर आया। सो त समूरा चो नबी जाते रहे चो रहमत। मक्के में जायो मक्को मान वालो, मदीने में जायो चो मदीने में हिजरत करे आयो। समूरा चो मदीनो मान वालो, ताइफ में जो वही कुरान पढ़ो। समूरा चो सुने मोहम्मद करीम जे बरकत जे करे अजु हो ताइफ जो शहर भी ताइफ शरीफ तो सरजे। एडे मान वारो नबी असां के मिलियो। अम्मा हलीमा थी जे मां दिल पर मोहम्मद खणी करे घर आयस। रहमत वसंदी नजर आई। हे सजो पिस्तान जेको मुंहिंजो हो उहो मां पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम के पियारींदीअसि। खबो पिस्तान पंहिंजे पुट के पियारींदीअसि। हिकिड़े ॾींहुं मां इहो ख़्यालु कयो त साईं जन के खबो पिस्तान त पियारिया, अञा दिल पर मोहम्मद करीम के दिल पर मोहम्मद करीम के खबे पिस्तान जे वेझो आंदो। साईं जन उन्हीअ खे न वरतो। मां समझो त मुंहिंजो मोहम्मद करीम ॼमण साईं अदालतदार हो, पाण अदालतदार हो। समझूं त हे मुंहिंजे बे भाउ जो हक़ आहे, मां कीअं कसब कयांसि। समूरा चो मखलूकात में अदालतदार भी अरबी मोहम्मद करीम, मखलूकात में समूरा चो त अमानतदार भी अरबी मोहम्मद करीम। हुजूर सैयद जेड़ो मखलूकात में समूरा चो त आदिल कोने, मखलूकात में सुने मोहम्मद करीम जेड़ो चो अमानतदार कोने। मक्के जा मानू साईं जंडे पंहिंजूं कुंवारियूं न्याणियूं भी अमानत में छड़े वेंदा हा। अमानत में छड़े वेंदा हा। मानू चवंदा आहिनि मिट कोन माइट कोन, जवाब में चवंदा हा मिट माइट त परे आहिनि, पर असांजे न्याणियुनि जो अमन असांजे घर रखूं भी वधीक रसूलुल्लाह जे घर में आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अहिड़े सोने मोहम्मद जी गुलामी न थी वञे जंहिंजो ॼमण भी चओ निरालो। जो जेका दाई मुझे हुजूर जी पालना करे उहा दाई दाइन जी सरदार। जेका अमर मुझे नबी के जणे उहा अमरन जी सरदार। जे सारीअ ते सुनो मोहम्मद स्वार थे समूरा चो उहा स्वारी स्वारिन जी सरदार। एडे मान वारो चो सुनो मोहम्मद असांखे मिलियो आहे। अम्मा आमना थी चे दिल पर मोहम्मद जडे मांखे जायो आ झट न गुजरी आ। दरवाजो खड़कियो आ। हिकड़ी औरत जो दर ते वजे नजर जो करे त कुलो अच्छी दाढ़ीअ वारा पोड़ान पुछा की अवां केर हो। जवाब में चवण लगा ओ मां कुराड़ी हे जेतरा भी दिसें थी असां अच्छी दाढ़ीअ वारा पोड़ा असां तौरेत जा आलिम असां जे किताबन में लिखियल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद करीम जमंदो। इन्हीअ जे करे अरबी मोहम्मद जायो आ। हुजूर जे ज़ियारत करण जे लाइ असां आया हूं ऐं सोने मोहम्मद करीम जे अम्मा के मुबारक भी ॾियण आया हूं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हुजूर जे अम्मा के मुबारक मिलन, मलाक मुबारक जन, तौरेत जा आलम मुबारक जन। जेको मखलूकात में समूरा चो हसीनन जो सरदार हो चो वो सोनो मोहम्मद करीम। एडे मान वारो नबी चो असां के मिलियो आ। ॼमण भी चो जंहिंजो निरालो आ चो ॼमंदे ही जाम हा। वाह सोना मोहम्मद मां तुझे शान तो कुर्बान वञा, तुझे ॼमण तो कुर्बान वञा, तुझे इखलाक तो कुर्बान वञा, तुझे मोजज़न तो कुर्बान वञा, तुझे मेराज तो मां कुर्बान वञा। क्यों ॼमण भी निरालो
तॾहिं फरमातो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन कबुल लफी ज़लालिम मुबीन। अलबत्ता ताकीक मोमिनन थे मां वडो थोरो कयो आ जो चूंडे तवांडे रसूल मोकिलम समूरा चो अल्लाह जो यो थोरो आ मोमिनन जे मथों जो अरबी मोहम्मद करीम जो असांखे अगवान थी मिलियो आ। यो कंजो थोरो आ। साईं शामों बनायोसी सोन मों बनायोसी चांदी मों बनायोसी हीरन लालन मों जवारन मों बनायोसी फरमाई मां तांजे जिनसन मों मां अरबी मोहम्मद बनाए जे जमीन ते इंसान पे रहा त नबी भी इंसानन जो सरदार अरबी मोहम्मद करीम मोकिलियो। सब चो यो अल्लाह जो एहसान आ। कहते जो मोमिनन ते कहते आ थोरो मोमिनन ते जो एड़ो अरबी मोहम्मद करीम मिलियो जो ज़ियारत कर त बुखा उञा लही वञनि जंहिंजे ज़ियारत सां सफ़र जी थकावट लही वञे जे सोने मोहम्मद करीम जे दीदार करण सां समूरा चो त ग़म मेटिजी वञनि। तॾहिं फरमातो कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। पूरी दुनिया जा इंसान हो माखे अल्लाह ताला वांडे रसूल नबी करे मोकिलियो आ। समूरा चो फर्श वारन जो भी नबी अर्श वारन जो भी चो सुनो मोहम्मद नबी मलाकन जो नबी जिन्नन जो नबी जेका मखलूकात पानी में थी रहे उन्हन जो भी नबी हाने हिय चो तो सुनो मोहम्मद नबीयन जो भी नबी नबीयन जो नबी आहे कि न जेके मनियो था हाथ मथे खणो। शानन जो त नबी पर चरन जो भी नबी। मक्के जी जिंदगी आ हिकड़ी चरी औरत आ रसूलुल्लाह जे चादर मुबारक वतियूं थी वञे सुनो उमर थो चए से पूरे मक्के के पतो आ ये चरी औरत आ तवां हिन जे कढ कीअं था हलो उमर तोखे पतो कोने माखे रब पूरी दुनिया जे इंसान ला रसूल नबी करे मोकिलियो आ। शानन जो नबी मां मोहम्मद आ त चरन जो भी नबी मां मोहम्मद करीम आया। जो नबीयन जो भी नबी आ ये कंजा थोरान गला मासा शुक्र कर अगवान सुहणो मिलियो थी ये फर्श ते आबी उम्मत याद थस अर्श ते आबी समूरा चो उम्मत याद थस मेराज वारी रात जन्नत जो सैर थो करे भी चो सोने मोहम्मद के उम्मत याद पुलसरात ते भी उम्मत याद आब हौज कौसर ते भी चो उम्मत याद इन्ना आतैना कल कौसर ए पैगंबर सा ताकीक तोखे अता क्यों हौज कौसर समूरा चो सोने मोहम्मद करीम जो इो शान हौज कौसर जो मिलण भी अरबी मोहम्मद जो शान मथे रूबरू वञी रब जे ज़ात सां मिलण इहो भी सोने मोहम्मद करीम जो शान जुतिय मुबारक सूदो अर्श ते वञण समूरा चो इहो भी सोने मोहम्मद जो शान। लोहा मुबारक कोड़े खूह में वजन खूह मिठो थी पे समूरा चो यो भी सोने मोहम्मद जो शान। साईं जो लोहा मुबारक समूरा चो ये थोड़े जाबर जे ताम में पइजी वने 1400 गुलाम खाई वजन न भाजी में कराचे न मानी में कराचे समूरा चो इहो शान भी सोने मोहम्मद जो।
ॾाढो चओ सुभान अल्लाह। शान वारो चओ नबी असांखे मिलियो आहे, मान वारो चओ नबी मिलियो आहे, नबीअनि जो बि चओ नबी असांखे मिलियो आहे। मक्के में जायो आ चो मदीने में हिजरत करे आयो आ, मक्को भी मान वारो आ, समूरा चो मदीनो भी मान वारो आ, नबी भी मान वारो। सुने मोहम्मद जा जाथे कदम मुबारक था पवन, समूरा चो आ जगह भी मान वारी थी बणजी वने। शान तनिस मुझे नबी जो आ बचल शावारा आ इन जमाल साहबन जे इन मदरसे जे मस्जिद में कुरान बुधण वाला आ त सुने मोहम्मद जो शान बुधाए। तू तारीफ नबी जी न कंदे, हे तारीफ न कंदो त छा थी पवंदो। अर्श वारो सही तो चे मां सुने मोहम्मद जी तारीफ पंहिंजे कुरान में पाण करे छड़ी तम। न कुरान ही ढहंदो न चो आमना जे लाल जी तारीफ ही ढहंदी। ॾाढो त चओ सुभान अल्लाह। फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो। लटे के हथ मुबारक जो नबी से जो लगे ताकत नाए, समूरा चो जो न कपड़े के बाह सारे। अट्टे के हथ मुबारक लगे ताकत नाए, बाह के जो न अट्टे के सारे। समूरा चो सोने मोहम्मद वट मेहमान आया। अम्मा आशा सब चो सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा, सब चो सुभान अल्लाह। मेहमान आया दिलबर नबी वट, अम्मा आशा मानी थी पचाए। रसूलुल्लाह भी हिकिड़ो अटे जो पिनोड़ो तैयार कियो आहे, उहो तनूर में उछलायो। सभु मानियूं पची वयूं। हुजूर से वारो अटे जे पिनोड़े वारो जेको तैयार करे तनूर में उछलायो उहो न पको। अम्मा आशा चयोसि ॿियूं मानियूं पची वयूं, जंहिं तव्हां अटे जे पिनोड़े खे तनूर में उछलायो आहे उहा मानी न पकी आहे। साईं फरमान था सिद्दीका तुझे हथ में मां मोहम्मद करीम जे रहमत वारे हथ मुबारक में फर्क आहे। जंहिं शइ खे मां मोहम्मद करीम जो रहमत वारो हथ मुबारक लॻंदो ताक़त कहिड़ी आहे बाहि खे जो उनखे साड़े। हज़रत अनस सही तो फरमाए रसूलुल्लाह दस्तरखाने सा हथ मुबारक खंदा, वो तमाम मेरो थियो। असां तनूर में बरंदड़ बाहि में उछलायोसीं। जो बाहर कढूं अधु त न सड़ियो आहे, टिहाई त न सड़ी आहे, चौथी पती त न सड़ी आहे, धागे खे बि तओ न आयो आहे, पर ईअं सफ़ा थी लिखतो जो धोबीअ खे धोइण जी मजाल नाहे। ॾाढो त चओ सुभान अल्लाह। साईं जा हथ बि मुबारक आहिनि किन ॻाढ़ा मासा। हिकिड़ी कुरारीअ वटि आया आहिनि, अम्मा ॾे त ख़बर, अम्मा ये बकरी तो वट बीठी आ कि हाओ कुर्बान वना। अम्मा मोकल दे त मां इन बकरी के डोहा। साईं में त खीर ही कोने, इन जा थण भी सुकी आन, कुखियूं भी बकरी जूं खाली आन। अम्मा तू मोकल त ॾई ॾिस के बा तुझी मर्ज़ी सदाई तू बकरी के डो, पर इन में आहे कुछ भी न। अम्मा तू इजाजत त दे, कुरारी इजाजत ॾिनी आ। अम्मा थां भी खणी आ। साईं जन उन बकरी जे थणन के धोई साफ करे दुहण शुरू कियो आ। बिस्मिल्लाह उन बकरी के दुहण शुरू क्यों। जे बकरी जूं कुखियूं भी खालियूं, जे जा थण भी सुकल हा, और जेका बकरी बीमार हुई साईं जन उन के दुहण शुरू कियो आ। हिकु थां भरजी वियो, अम्मा ॿियो थां खणी आ, ॿियो थां भरजी वियो, टियों थां भरजी वियो। अम्मा अञा खणी अच। कुराड़ीअ जे घर जा थां खुटी पिया, पर बकरीअ मूं खीर न पियो खुटे। माई थी चए अब्बा ॾे त ख़बर छा कयोसीं। मां त हीला कयामांसि, ढुक खीर जो बि न होसि। हे सॼो घर मुंहिंजो, घर जा बर्तन खीर सां भरजी विया आहिनि, छा तो कयुसि। साईं था फरमाइनि मां अॻ में तुंहिंजा हथ आ, हाणे मां रहमतुल्लाह आलमीन जा हथ मुबारक आहिनि। अम्मा खीर ॾोहण वारो मां मोहम्मद करीम आ, पर बकरीअ मां खीर पैदा करण वारी अल्लाह जी ज़ात आ।
हथ मुबारक मां रहमतुल आलमीन जान खीर जण वारो रब्बुल आलमीन ॾाढो चओ सुभान अल्लाह साईं जा चओ हथ भी मुबारक जाबिर साईं आयो से बाबे ते कर्ज खारकू बाग मो थोरियूं लथियूं मता अबे ते कर्ज लही रहिजी वञे हलो तव्हां विहायो मन मुंहिंजे अबे तूं कर्ज लही वञे साईं जन आया हीअं गोथड़ीअ मो खारकू कढंदा विरहाईंदा था वञनि कर्ज़ी कर्ज था वठंदा वञनि कर्ज़ी कर्ज था वठंदा वञनि सारा कर्ज़ी कर्ज वतियूं या जाबिर ॾे त हवाल जाबिर जे पियो गोथड़ीअ खे मथे करे हीअं जो पलटियईं चए थो कुर्बान वञा कर्ज़ी त कर्ज वतियूं या कर त ज़रे जी खारकुन में न आई आहे नबी था फरमाइनि जाबिर इन गोथड़ीअ खे न पलटे हा इन मूं खारकूं कढंदो रहिया क़यामत अची वञे हा पर खारकुन में खोट न अचे हा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन समूरा चो उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ चो रहमत बणिजी आयो आहे ॾाढो त चओ सुभान अल्लाह कंहिंखे लप रहमत जी मिली कंहिंखे बुक रहमत जो मिलियो कंहिंखे झोल रहमत जो मिलियो समूरा चओ असांखे उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे चओ हुज़ूर जहाननि लाइ छा बणिजी आया ॾाढा मां सां ॻाल्हायो रहमत बणिजी आया साईं जो लोहा मुबारक कता ते साहबीअ खे थो लॻे तारे में त कता ते जो चओ तारो तारे जहिड़ो थो बणिजी वञे चओ लोहा भी मुबारक पघर भी मुबारक हज़रत अंस जी मां थी चए मां रसूलुल्लाह जो पघर मुबारक मेरे शीशे में थी रखंदी वञा साईं जन पुछा कई अम्मा काॾे कंदी चए मां कुर्बान वञा दुनिया जा अतराज़ माया जहिड़ी अल्लाह ताला तव्हांजे पघर मुबारक में ख़ुशबू रखी आहे दुनिया जा माण्हू पंहिंजे पुटनि न्याणियुनि खे ॾाजे में अतुर ॾींदा आहिनि एतिरी उन्हनि में ख़ुशबू ई न आहे जेकी तव्हांजे पघर मुबारक में खुशबू या अल्लाह वारे लिखियो आ माईअ जेको साईं जन जो पघर मुबारक मेरे शीशे में रखियो पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि खे ॾाजे में ॾिनई चओ माईअ जे 7 पीढ़ियुनि ताईं हुज़ूर जे पघर मुबारक जी खुशबू हलंदी रही चओ पघर भी मुबारक पघर भी मुबारक चओ लोहा भी मुबारक क्यों कदम भी मुबारक क्यों जुत्ती भी मुबारक आहे कि न ॻाल्हा मासा ओ मूसा तूर ते अचे तो जैसे हा तो घुरायो चे जुत्ती लाथियूं अचु फखला नालाइक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तो आ पाक जगह ते तो अचे जुत्ती लाथियूं अचु आमना जा लाल अर्श ते तो अचे जैसे तो घुरायो तो मेहरबानी कई जे तू जुत्ती मुबारक सूधो अचु हो मूसा हो तू मोहम्मद आए शार तो जे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है मकाम तो मुस्तफा जो दिस मूसा इलाज तो करे जो ज़ियारत न थी थे इलाज तो करे ज़ियारत न थी थे आमना जो लाल सुतो पियो जो सुतल के मथे घुराए समूरा जो जन्नत जो सैर थो कराए जन्नत जो सैर तो कराईस पर समूर नबियन जो इमाम भी बनाईस समूरा जो असा जो नबी इमामुल अंबिया बनी आयो सारा नबी ॾाढे आदम खां वठी ईसा नबी ते सब पोयों बीठा जिब्रील तकबीर चई आ समूरा चो सोने मोहम्मद समूरन के नमाज पढ़ाई आ अन घुरियो चो मथे घुराईस मूसा दुआ तो करे अल्लाह अल्लाह फिरौन दे तो मोकले सीनो त मुंहिंजो खोल रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाह
मुझे सीने के खोल दुआ घुरिया मूसा वह कुरान में दुआ लिखी पई थी अल्लाह मुझे ला सीनो भी मुझो खोल मुझे मामले के भी आसान कर ये मुझी बात है भी परे कर एड़ो गालाया जी कनु दई वही फरौन मुझो गालायण बुधे अर्श वारे जो दुआ मंजूर कई मां दुआ घुरी पोसीनो खोलियो मास मां पंजे मोहम्मद करीम जो बिना दुआ गुण सीनो खोले शर्म अलम नशरह लक सदरक व वज़अना अनका विज़रक अल्लज़ी अनका ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक ॾाढे त चओ सुभान अल्लाह अलाए काथे हो मज़ो त ॾिस क़ुरान खिल न हेॾो क़ुरान आहे हेॾो जो आमना जे लाल जो शान उन नबी जी तो तारीफ़ कयां जंहिंजे लाइ जहान जोड़ियो अथई उन सोने मोहम्मद करीम जी तारीफ़ तो कयां जंहिंजो चो पगड़ भी मुबारक आ लोहा भी मुबारक आ हुस्न भी जंहिंजो निरालो आ इखलाक भी जंहिंजो निरालो आ ऐं मुंहिंजा सोना मोहम्मद असां आदम नबी खे भी खुल्क ॾिनो यूसुफ अलैहिस्सलाम इदरीस अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम लूत अलैहिस्सलाम यसा अलैहिस्सलाम ज़करिया अलैहिस्सलाम सारनि नबियनि खे खुल्क ॾिनो से पर अरबी मोहम्मद करीम तुंहिंजो खुल्क सभिनी खां निरालो आ फरमा दो इन्नका लाला खुलुकिन अज़ीम समूरा चो मुस्तफा जो खुल्क भी निरालो समूरा चो पघर मुबारक भी निरालो लोहा मुबारक भी निरालो समूरा चो त जुती मुबारक भी मान वारी एड़े सोने मोहम्मद करीम जी गुलामी कियां न क्यों एडो इखलाक हो बुधो बचल शावारो जो दुश्मन भी दोस्त बन जी पौंदा फरमा तो फैज़ल लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम हुजूर जो एडो इखलाक जो दुश्मन भी दोस्त जेके विढ़ा विढ़ा पे कैम प्या कन विढ़ा विढ़ा प्या कन लड़ा लड़ा प्या कन सुने मोहम्मद जो कुरान बुधो गोडा अदब जा झुकायूं से पढ़ा कलमो त मुसलमान बणजी वञूं हे थी चो सोने मोहम्मद जो इखलाक जो खुल्क वारो नबी मिलियो आ जो यतीमन जो यार मिलियो आ गरीबन जो चो हमदर्द मिलियो आ मुंहिंजा नबी चवे त जबल सोना करे जा जीअं वण ई खपाए मां पुछाई न कयां हुजूर चयो मुंहिंजा अल्लाह हिकिड़े वेले जे जवन जे अटे जे मानीअ जो पूत मां वटि मौजूद हुजे उहो खाई मां तुंहिंजो शुक्रानो कयां ॿिए टाइम जो मां वटि पूत मौजूद न हुजे त वरी तोखे यादि करे तोखां मां मोहम्मद घुरां समूरा चो मुस्तफा के मस्कीनी मिस्कीनी पिसंदा गरीबत पिसंदा यतीमन के केर सुञाणई हा समूरा चो यतीम जी इज्जत ही हुजूर जे करे थी ईद जो ॾिहाड़ो आ नज़र जो क्यों हिकिड़ो यतीम ॿार आ ईदगाह जे ॿाहिरां वेठो आ लिंग मिटीअ में भरिया पिया अथसि कपिड़ा फाटा पिया अथसि अखियुनि मां पाणी थो वहे हुजूर अचनि था ईदगाह ॾे गुज़र कयूं पुट छो थो रोए कुर्बान वञा अबो कोने जेको कुल्हे ते खणी बाज़ार घुमाए अम्मा कोने जेका मांखे प्यार करे मां यतीम आहियां नबी फरमांदा पुट गणती न कर तूं यतीम आहे त मां पाण मोहम्मद करीम यतीम आहियां यतीमन जी परगोर करण वारो मखलूकात में मां रसूलुल्लाह आहियां
घबराए ना यतीम के वठी आन सिद्दीका लबैक अल्लाह जा रसूल के हसन जा कपड़ा खणिया के हुसैन जा कपड़ा खणिया तज मां यतीम के घोट बनायो ईदगाह दे वरती वना कपड़ा पाराया थो तरफ लेल कराया थो हाने कुल्हे मुबारक ते ता खयो जेके बार वो जेके अबे अम्मा वाला बार दिसी करे चवण लगा आज कर असां भी अजु यतीम हुजो त सुने मोहम्मद करीम जे कुल्हन मुबारकन वारी सारी नसीब थे समूरा चो यतीमन जी इज्जत भी हुजूर जे करे थी फरमा तो अलम यजिद का यतीमन फावा ॾाढियों त चो सुभान अल्लाह मुंजा नबी उहो ज़मानो याद कर अबो भी घुरायो माए हलंदे हलंदे अम्मा भी घुराई माए पोए आवा मानन जे गोद मो कडी मार बरहमत जे गोद में पालियो माए यतीमन जी इज्जत भी चो हुजूर सईं जे करे आहे कि न ॻाल्हायो मां शुक्र क्यों अगवान जो सुनो मिलियो साहबी था चवन अल्लाह जा रसूल क़यामत जे ॾींहुं सां तोखे काथे लऊं मुंहिंजो नबी थो फरमाए जाते ग़रीब ॾिसो उते विच में मां मोहम्मद बीठो हूंदो मां साईं उते न हुजे पोइ काथे लऊं मुंहिंजो हुजूर था फरमाइनि आब हाउस कौसर ते जो उते मां मोहम्मद करीम बीठो हूंदुमि पंजनि खे सोन जा प्याला भरे पियो मां मोहम्मद पीआरींदुमि साईं उते बि न हुजे पोइ काथे लऊं साईं था फरमाइनि पोइ पुलसरा ते अचिजो मां अरबी मोहम्मद करीम उते बीठो तेसिताईं पंहिंजा कदम मुबारक ई न रखंदुसि जेसिताईं मां मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत न पार कराईंदुसि एॾो चयो नबीअ जो उम्मत सां प्यार हैफा उम्मत जे हालत जो हे दाढ़ी न थी वणे पटको न थो वणे निमाज़ जेका सुने मोहम्मद के तोहफे में मिली जो उहा न थी वणे ओ जेको कुरान सुने मोहम्मद ते नाज़िल कई उहो उम्मत के न थो वणे हुजूर जा उम्मती सदाइण वारा सुने नबी जी ताबेदारी कर ताबेदारी कंदे मौत अची वञई रब पंहिंजो दोस्त भी बनाए छॾई गुनाह भी माफ़ करे छॾई उन्हनि मारनि में विहारे जाते पुजन सां ॾुख ई लही वञे ॾाढियों चओ सुभान अल्लाह जो मुस्तफा जो इखलाक भी निरालो जो हथ भी मुबारक जो हथ मुबारक मथे खन तो जो आसमान मो मींहुं वसी पे आसमान मो मींहुं वसी पवे वरी जो मींहुं घणो थी वञे वरी साईं हथ मुबारक मथे खन अल्लाह बरसात वठी हाणे मदीनो रंगजी वा हाणे मुंहिंजी दुआ मंजूर कर मदीने को ॿाहिरि वसाए साहबी था चवनि असां ॾिठोसीं मदीने को ॿाहिरों टकरनि ते मींहुं पियो वसे हुजूर जी दुआ मंजूर थी वई मदीने खे बरसात छॾे वई समूरा चओ साईं जन जा हथ भी मुबारक हथ भी मुबारक पघर भी चओ मुबारक इखलाक एडो आ मुझे सुने नबी जो एकली औरत आई जेका मस्जिद के बुहारी रींदी साईं फरमावा काडे वई साईं दुनिया मुन लडे वई फरमायो माज़न तुमूनी मुखे न बुधायो साईं हुन जा टकरन में घर हा रातो रात दफन करे आया से फरमान जल्दी क्यों देर न क्यों इन पोड़िए जे कबर ते मां मोहम्मद के वठी हलो त मां पैगंबर इन्हीं जे ला खुदा को बख्शियत जी दुआ घुरां अज तोखे पंहिंजा याद आहिनि बरीरा गुलामियानी आ हुजूर जी खिदमत कंदी नबी आराम में प्यान बरीरा पखो थी हणे पर जे बरीरा के निंदा त रसूलुल्लाह बीठा मथों पखो बरीरा के अखिन मो नार थी पानी जा वहाए जे थी कुर्बान वञा तहां था मांखे पखोणो मां तहां जी खिदमतगार नबी फरमांदा रोल न बरीरा रोल न गणती न कर हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबे अय आला रब्बिकुमा तुकल्लिबान
बरीरा चंगाई जो बदलो चंगाई एहसान जो बदलो एहसान बरीरा तो मासा चंगाई कया मां मोहम्मद तो के चंगाई जो बदलो दई रहो आया सूरत ज़ुहा वारे तफसीर किया रसूलुल्लाह चैन सालन जान ही मक्के पाक का बहरा था घुमंदा वतन हेडो अबू जिल थो डाचिए ते अचे मुझे हुजूर ते नजर पई थस उनी मल डाचिए के हेठ होशायो थे डाचिए के हेठ साईं जन के सॾ थो करे हेडे ओरे ता शहजादा हज़रत अब्दुल्ला जो तू बच्चो आ असा जो पांजो छोकरो आ इन डाचिए ते मासा सवार थी के तो पर तू पोयो वे अग में मां वेंदम छो त मां मक्के जो रईस मानू चवंदा पोयो वेठो आ तंहिंजे करे तू पोयो थी अग में तो मां वेहा पर मांखे मजबूत करे वेहजा सवारी तमाम तेज हलंदी मता किरी न पवे धक न लगी वने मजबूत करे वेहजा उथारे तो डाचीअ खे हिकु लकड़ो वराई ॿियो वराई टियों वराई डाची न थी उचे ओ ग़ैब मो आवाज़ आयो ओ अबू जहला कंहिंखे पोयो विहारियो थी जेको पूरी दुनिया जो इमाम बणजी आयो आहे जेसते अरबी मोहम्मद करीम अगतो न थींदो तेसते सारी न हलंदी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन समूरा जो हो नबी मिलियो ये को जहान जे ला जो रहमत बनी आयो खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी याद रखो हुजूर परावन के भी चो पंजो बनायो असा पंजन के ठिका जो सलमान फारस को आयो पंजो बनायो सुहेब रूम को आयो चो पंजो बनायो पंजो बनायो वाह मुंजा नबी तुजो इखलाक एड़े सोने मोहम्मद जी गुलामी कजे के न फरमा तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाह गफूरुर रहीम डाढियां चो सुभान अल्लाह वरी वर्मा तो अती उल्लाह वाती उर रसूल समूरा जो इबादत अल्लाह जी क्यों हुक्म अल्लाह जा मनो सजदो उन्हीं जो कयो रुकू उन्हीं जो कयो खैर खैरात उन्हीं जे नाले जी क्यों समूरा जो ताबेदारी आमना जे लाल जी क्यों फरमा तो मयूत इर रसूल फकत अता अल्लाह फरमाइए मुझे सुने मोहम्मद जी फरमा बरदारी इताअत कई जण मां अल्लाह जा अहकाम मञाई अब तो दुनिया वारो उन्हें सुने मोहम्मद जी गुलामी किए न क्यों ये फर्शते आबी उम्मत याद अरशते आबी उम्मत याद हुजूर चार दुआयूं घुरियूं मिना जे मैदान में चार दुआयूं घुरियूं ओ अल्लाह अरफात जे मैदान में मुस्तफा चार दुआयूं घुरियूं ऐ अल्लाह ऐ मुंजा रब अरफात जे मैदान में रब मुंजा ये डाडे आदम डाडी हवा के ते रहम क्यों हुई ये मुंजा भी जेतरा उम्मती पूरी दुनिया वारन मो ऐ उम्मतियाणियूं हिन जाइ ते अचन उन्हनि ते ये रहम कजाए जी डाडे आदम डाडी हवा ते रहम क्यों हुई अल्लाह जो मुंजा नबी गणती न कर दुआ मंजूर कई माए हित इंदा वेंदा इए माफी दई छड़ींदो मान जणो मां जे पेटों नवा थी जाया लिल्लाह अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला व मन कफर व इन्नल्लाह गनीयुन अनिल आलमीन डाढियां तो चो सुभान अल्लाह
पेरी दुआ इया घुरियम अल्लाह जेतरा अचन उन्हनि ते ईअं रहम कजाइं ॾाढे आदम ॾाढी हवा ते रहम कयो हुई जो हुजूर जी रब दुआ मंजूर कई बी दुआ घुरियम अल्लाह मुंहिंजनि जूं शिकिलियूं न मटी जाए मूसा नबी जी नाफरमान कौम माण्हुनि मूं पांदरऊं भोला करे छॾियई ऐ अल्लाह अर्श वारा ख़ुदा मुंहिंजनि जूं शिकिलियूं न मटी जाए अर्श वारे साईं हुजूर जी चो दुआ मंजूर कई केड़ा गुनाह था कयूं केड़ा गुनाह पेरन खां वठी मथे ताईं भरिया पियाऊं शुक्र कर ओ हिन बचल शाह वारो ओ हिन जमाली साहबन जे मिन मस्जिद मदरसे जे करीब रहण वारो शुक्र कर हुजूर साईं जे वाइदे जे करे बचो पियो आहिनि जो शिकिल न मटी थी ॾाढा त चओ सुभान अल्लाह वरी टी दुआ घुरियम आए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजनि ते पत्थरनि जो मींहुं न वसाए जाए इहा दुआ बि चओ हुजूर जी मंजूर कई वरी चौथी दुआ घुरियम अल्लाह सारा नबी ॾाढे आदम खां वठी ईसा नबी ताईं इहे सभु हिक तरफ़ बीहनि हेॾो मां मोहम्मद करीम अकेलो हुजां उन्हनि जी उम्मत उन्हनि सां गॾु हुजे मुंहिंजी उम्मत मां सां गॾु हुजे मां तॾहिं ख़ुशि थींदुमि जो मुंहिंजी उम्मत सभिनि नबियनि जे उम्मतुनि खां घणी हुजे रब दुआ मंजूर कई मुंहिंजा नबी गणती न कर तुंहिंजा सभिनी खां घणा हूंदा असांखे चयो हरीस नबी मिलियो आहे छाजो हिरसो हुजूर खे सोन जो न हो चांदीअ जो न हो हीरन लालन जवारन जो न हो मोतिन जो हिरस न हो जो मुंहिंजे नबीअ खे हिरसो उम्मत जो फरमातो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम समूरा चो असांखे जेको नबी मिलियो आहे उहो हरीस मिलियो आहे छा मिलियो आहे हुजूर खे हिरस इहो हो त मुंहिंजी उम्मत घणी थिए छा घणी थिए समूरा चो मुझे सोने मोहम्मद खे अरबी मोहम्मद तो मां कुर्बान वञा ये तू न सुञाणींदे बचल शाह वारा छा थी पवंदो मुझे सोने नबीअ खे खजीअ जे सुकल थोड़ा सुञातो थी अरबी मोहम्मद करीम खे खजीअ जे गोशे सुञातो थी सोने मोहम्मद करीम खे समूरा चओ त खजीअ जे सुकल थोड़ा सुञातो खजीअ जे गोशे सुञातो सोने मोहम्मद करीम खे गोहन सुञातो अरबी मोहम्मद करीम खे अबू जिल जेके हथ में पथरियूं खणी आयो उन्हनि सुञातो चवनि थियूं असां छा जी थियूं ॼऊं बराबर तूं अल्लाह जो रसूल आहीं वल्लाह नशहदु इन्नक लरसूलुल्लाह जंगल जो माण्हू आयो नबी तो सॾाए शहादत नबूवत जाॾे साईं फरमाइनि था इहा खजी ॾिसे थो इन में खार कुंजो गोशो बीठो आहे मां मोहम्मद करीम आंगुर मुबारक जो इशारो कयां इहो खोजो इहो खजीअ जो गोशो उतां लही अचे रेड़ियूं ॾींदो मां मोहम्मद जे कदमनि में अचे पोइ त ईमान आणींदे जे हाओ कुर्बान वञा उतां खजीअ जो गोशो लथो आहे रेड़ियूं ॾींदो मुस्तफ़ा जे कदमनि में आयो आहे मुंहिंजो नबी थो फरमाए सुञाणे थो खजीअ जा गोशा मां केरु आहियां खजीअ जे गोशे मां वर्दी लिखती वल्लाह नशहदु इन्नक लरसूलुल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह खजीअ जे गोशे बि चओ रसूलुल्लाह खे सुञातो चओ हरणीअ बि मुंहिंजे हुजूर खे सुञातो तूं न सुञाणींदे त छा थी पवंदो हरणीअ चयो कुर्बान वञा शिकारी मूंखे शिकार करे आयो मुंहिंजा नंढड़ा बच्चा जेके अम्मा अम्मा करे ॻोल्हींदा मतां मुंहिंजे बच्चनि जो जुदाईअ में हाण न फाटी पए अरबी मोहम्मद करीम मुंहिंजी ज़मानत खण त मां बच्चनि खे पछाड़ीअ में पांधा पीआरे
हुजूर हरणीअ जी ज़मानत खई आहे शिकारीअ खे फरमाइनि खे आज़ाद कर मां मोहम्मद हिन जो ज़ामिन हां इजाज़त मिली आहे भॼंदी आई बचन खे ॻोल्हे लधो थे कन खीर पीतो आहे कन न पीतो आहे कन पीतो खीर कन न पीतो बचड़ा था चवनि अम्मा उहो अरबी मोहम्मद करीम जेको तुंहिंजो ज़ामिन पियो आहे जल्दी कर असांखे बि वठी हल त उन सोने मोहम्मद जो अली दीदार कयूं उन जो दीदार हली कयूं उन सोने नबीअ जो बच्चा भी अचन था हरणीअ ते जो नज़र पई शिकारीअ जी अखियुनि मां ॻोढ़ा किरी पियसि चवण लॻो हैफ़ा हालत जो हिन महिल ताईं तव्हांखे असां न सुञातो आहे झंगल जे जानवरनि बि सुञातो आहे पढ़ायो कलमो त मुस्लमान बणिजा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ये अल्लाह जो फजल थियो जो हुजूर जे शान में जो को प्रोग्राम थियो आ सजी रात मां तारीफ क्या हुजूर साईं जी चो न खुटंदी अल्लाह ताला खां दुआ घुरऊं जो हेॾो प्रोग्राम थियो आ हे जमालिन साहबन करायो आ गाजी जमाली हिम्मत करे ही प्रोग्राम रखरायो थई सजी रात नबी जी तारीफ कर चो न खुटंदी ये आहे कि न क्यों न कुरान रहंदो न नबी जी तारीफ ही रहंदी वरफाना लक ज़िक्रक अल्लाह फरमाए मुंहिंजा नबी असां तुझे ज़िक्र के हर जाइ ते हलायो आहे अल्लाह ताला मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल करे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अल्लाह इन जमाल साहबन जे प्रोग्राम खे मंजूर कर अल्लाह से समूरन के हुजूर जो सच्चो गुलाम करे रहा है सच्ची गुलामी में मार उहे कम करा जे में तू राज़ी अरबी मोहम्मद राज़ी रब मुंहिंजा घुरन नथो चयण घुरियो पंहिंजे खज़ाने मोंडे अल्लाह इन मदरसे खे आबाद कर मस्जिद खे आबाद कर अल्लाह नंढन वडन ते राज़ी थी पोढ़न जवानन ते राज़ी थी जंहिंजो अबो अमा बीमारन बच्चा बीमारन के शफा ता फरमा समूरन ते रहम जी नजर फरमा हुजूर जो सच्चो गुलाम करे रहा है सच्ची गुलामी में मार अल्लाह घुरन नथो चयण घुरियो पंहिंजे खजाने मो सभिनी खे दे सभिनी ते रहम जी नजर कर मारे त कलमे वारो मौत नसीब कर व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मोहम्मद व आलिहि साहबी अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद